वॾी थिए छोकिरो वॾो थिए थोरो जो मूंखे याद खपे घुटे ज़ोरी माना कलमो अथई याद रखो शरीयत में जायज़ न आहे इस्लाम में ज़बरदस्ती जायज़ न आहे न्याणी जी शादी कयो था त न्याणी खां पुछो फलाणो पुट फलाणे जो तोखे मुस्लिम दा कबूल आहे पढ़ी थो कबूल आहे आओ करे त पोइ रिश्तो कयो पोइ निकाह कयो पर हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे शरई मसइलो ॿुधायां पूरे ध्यानु आहे जेकॾहिं छोकिरीअ जो निकाह पीउ या नाले जो ऐं उनखे जेको अयामकारी ईंदी आहे न खून ईंदो आहे न माहवारी जो उहा जेका पहिरीं छुलकी अचे उन में चवे थी मूंखे क़बूल न आहे निकाह बरक़रार न रखो सम्झो था औरत इंकार थी करे त मूंखे इहो क़बूल न आहे इहो निकाह बरक़रार न रहंदो ज़बरदस्ती न कयो पुटनि जे मथां ज़बरदस्ती न कयो न्याणियुनि जे मथां निकाह भली शइ आहे उन्हनि जे लाइ जिते पंहिंजी चाहत हुजे जिते चाहत हुजे उते निकाह कयो शरीयत जो दीन जो तालीम ई आहे ज़बरदस्ती न कयो न्याणियूं ठाहियो पुटनि जूं शादियूं करायो तूं ॿ टे हज कंदो थो वञी न्याणियूं घर में पहिरीं उहो ॿार तला आहे न पोइ भली वञ हज ते पोइ भली वञ